हर जमहूरियत पसंद मुल्क में सहाफ़ी एक अहम किरदार अदा कनि था, पर सवाल तॾहिं पैदा थिए थो जॾहिं इन्हनि सहाफ़िन खे हमलनि, तशद्दुद ऐं क़त्ल जो निशानो बणायो वञे थो। अॼु हिन प्रोग्राम में असीं मुख़्तलिफ़ सहाफ़िन खां इहो ॼाणींदासीं त कीअं हुननि ते मुख़्तलिफ़ वक़्तनि में हुननि थ्रेट्स जो, धमकियुनि जो साम्हूं कयो आहे ऐं क़ानून नाफ़िज़ करण वारा इदारा जेके हुजनि था उन्हनि जो साथ कीअं ॾिनो आहे। गॾोगॾु स्पेसिफिकली ख़ासि तौर ते असीं इहो प्रोग्राम में डिस्कस कंदासीं, ॻाल्हाईंदासीं, कुझु सहाफ़ी ऐं एक्टिविस्ट दोस्तनि जे ज़ुबानी इहो ॼाणींदासीं त मख़सूस तौर ते जान मोहम्मद महर क़त्ल केस में कहिड़ियूं कमियूं, कहिड़ियूं घटितायूं उन्हनि खे नज़र अचनि। अमीन ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम वॉइस इट विद KTN न्यूज़। आहियां लैला निसार। नाज़रीन, अॼु ही ख़ुसूसी प्रोग्राम जीअं तव्हांखे ख़बर आहे त असांजे सथ जो सीनियर साथी, सीनियर सहाफ़ी KTN न्यूज़ जो ब्यूरो चीफ शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल खे 15 खां 16 ॾींहं गुज़री चुका आहिनि ऐं हिन वक़्तु समूरी सहाफ़ी बिरादरी सिरापा एहतिजाज आहे। जीअं तव्हांखे ख़बर आहे त सहाफ़ी मुल्क जो चोथों पिलर हुजनि था, पर जीअं आउं इंट्रो में बि ॻाल्हि कई त छा ही सहाफ़ी जॾहिं शहीद थींदा रहंदा, क़त्ल थींदा रहंदा, तशद्दुद थींदो रहंदो त आख़िर हिन जो जवाबु केरु ॾींदो ऐं असीं केॾांहुं निहारींदासीं। अॼु इहो ई सवाल असीं खणी हिन प्रोग्राम में आया आहियूं ऐं मुख़्तलिफ़ सहाफ़िन एक्टिविस्ट सां ॻाल्हि ॿोल थींदी त हुननि जे ज़बानी आख़िर सहाफ़िन ते हमलनि जा कारण छा आहिनि ऐं मख़सूस तौर ते जान मोहम्मद महर जे क़त्ल केस खे हू कीअं ॾिसनि था, किथे कमियूं कोताहियूं जेके आहिनि उहे रहिजी वियूं आहिनि। जान मोहम्मद महर का कत्ल जो है वो हमें एक मरतबा फिर याद दिलाता है कि सिंध में ख़ास तौर पे और मजमूई तौर पे पाकिस्तान में जिस अंदाज में सहाफ़ियों को कत्ल किया जा रहा है वो दरअसल उन आवाज़ों को रोकने की तरफ जो है उसका एक तसलसल है कि जो सहाफ़ी बहुत बढ़ चढ़ कर बोलता है, जो सहाफ़ी एक्सपोज करता है, चाहे वो माफियाज़ हों, डिफरेंट किस्म की माफियाज़ हों, उनको एक्सपोज करता है, उसको टारगेट किया जाता है। टारगेट करने के बहुत से तरीक़े होते हैं। पहले वॉर्न किया जाता है, फिर रिश्वत की ऑफ़र दी जाती है, पैसा ऑफ़र किया जाता है, और अगर उन्हें नज़र आए कि कोई सहाफ़ी उसी बेबाकी से अपनी बात करता चला आ रहा है तो फिर उसको खामोश करवा दिया जाता है। मेरा नाम फ़याज़ यूनुस है। मैं 92 न्यूज़ पे क्राइम रिपोर्टर हूँ। गुज़िश्ता 7 साल से मैं 92 न्यूज़ में रिपोर्टिंग कर रहा हूँ। जान मोहम्मद महर जिनको सक्खर में शहीद कर दिया जाता है, इनके कत्ल के बाद जो क्राइम रिपोर्टर कराची में रिपोर्टिंग कर रहे हैं उनमें भी काफ़ी ज़्यादा तशवीश की लहर है, क्योंकि ये तमाम तर रिपोर्टर्स बराह रास्त इन तमाम तर ख़तरनाक जगहों पर जाते हैं जहाँ इन मुल्ज़िमान का असर वसूख होता है। रिपोर्टिंग के दौरान अक्सर सहाफ़ियों को भी थ्रेट्स मिलते हैं। जान मोहम्मद महर के जब तक कातिल गिरफ़्तार नहीं होंगे सिंध के तमाम तर रिपोर्टर्स जो हैं खौफ की फ़िज़ा में रहेंगे, क्योंकि इनके कातिलों की गिरफ़्तारी तमाम तर जो रिपोर्टर्स सहाफ़ी तंजीमें हैं उनके लिए काफ़ी ज़्यादा अहम है, क्योंकि जब कातिल पकड़े जाएंगे उसके बाद असल हक़ाइक़ सामने आएंगे। मेरा नाम मोहम्मद रेहान खान चिश्ती है और मैं जनरल सेक्रेटरी हूँ क्राइम रिपोर्टर एसोसिएशन। जहाँ तक सवाल किया आपने सहाफ़ी जान मोहम्मद महर के कत्ल का, तो इसकी जो तफ्तीश हो रही है हम लोग इससे बिल्कुल मुतमईन नहीं है। बुनियादी तौर पे इस तरह के जो वाक़यात होते हैं और उसकी जो तफ्तीश होती है वो लोकल पुलिस करती है। 15 दिन हो गए इस कत्ल को, और इस कत्ल के बाद हम देख रहे हैं कि पुलिस की जानिब से उस तरह केस को जो है वो अपना टैकल नहीं किया जा रहा, डील नहीं किया जा रहा। मुझो नालो मंजूर चांडियो है, मां साहब सां वाबस्ता आहियां। हाणे जेसी ताईं जान मोहम्मद महर जे कत्ल जो ताल्लुक़ आहे त ही को पहिरियों कत्ल कोन्हे को। सिंध में जान मोहम्मद महर खां अॻु कई सहाफ़ी कत्ल थी चुका आहिनि। जेकॾहिं असां उन जी तारीख़ खणूं त वेझे माज़ी में अमीर बख्श बुरोही जो मर्डर थियो, उन खां पोइ शाहिद सुमरे जो मर्डर थियो, उन खां पोइ अजय लालवाणी जो मर्डर थियो, उन खां पोइ अज़ीज़ मेमन जो मर्डर थियो, ऐं ॿिया केतिरा ई सहाफ़ी सिंध में कत्ल थी चुका आहिनि। जेसी ताईं उन्हनि जे इन्वेस्टिगेशन जो ताल्लुक़ आहे, प्रोसिक्यूशन जो ताल्लुक़ आहे, ट्रायल जो ताल्लुक़ आहे ऐं पनिशमेंट जो ताल्लुक़ आहे त उहा ज़ीरो आहे। छाजे करे त असां वटि रूल ऑफ लॉ नाहे, कानून जी हुक्मरानी कान्हे का, जंहिंजे करे थिए छा थो त जेकॾहिं तहक़ीक़ थिए बि अथी त उहा तहक़ीक़ पनिशमेंट ताईं पहुचे नथी। उन जो वॾो मिसाल अमीर बख्श बुरोही जो केस आहे, शाहिद सुमरो जो केस आहे। थोरी घणी जेकॾहिं तहक़ीक़ थी त वरी उन में फ़ैसिला थी, मामलनि खे हिकु हंधि रोको वियो। अजय लालवाणी जो अञा ताईं
को बि जेको आहे न तहक़ीक़ थी आहे, न क़ातिल गिरफ़्तार थिया, न उनजी जेको आहे सो प्रोसिक्यूशन थी, न पनिशमेंट थी। मुंहिंजो नालो फ़हमीदा रियाज़ आहे, ऐं फ्रीलांस जर्नलिस्ट ऐं रिसर्चर आहियां। जान मोहम्मद ऐं सहाफ़त ते जॾहिं असीं ॻाल्हि कयूं था त सहाफ़त असां वटि या सहाफ़ती शोबो जेको आहे हिकिड़ो ब्रिज जे तौर ते हूंदो आहे जेको कनेक्ट करे थो रियासत सां ऐं जेको आवाम सां। ऐं जंहिं तरीक़े सां हीअ वाक़िया थियनि पिया या हीअ पहिरियों वाक़ियो न आहे जान मोहम्मद महर जो, इन खां पहिरीं बि कई वाक़िया थी चुका आहिनि ऐं सहाफ़त उन में क़तल थी चुकी आहे। त उन जे लाइ जेको आहे इन क़िस्म जा जेको आहिनि मुज़ाहिरा बि थियणु खपनि ऐं उन्हनि जे लाइ आवाज़ बि उथारणु खपे, चाहे पोइ असांखे आला ऐवाननि ताईं वञणु खपे। मुंहिंजो नालो फयाज़ नाइच आहे ऐं गुज़िरियल 2 ॾहाकनि खां वठी सहाफ़त में आहियां ऐं इन्हनि 2 ॾहाकनि में खां पोइ जॾहिं अॼु असां हिते बीठा आहियूं कराची प्रेस क्लब आॾो, सॼी सिंध मां सहाफ़ी आया आहिनि, इस्लामाबाद मां बि सहाफ़ी दोस्त आया आहिनि, हैदराबाद खां, ॿियनि मुख़्तलिफ़ हंधनि खां। अॼु असां गॾु थिया आहियूं पंहिंजे शहीद साथी जानमंद महर जे क़तल जे ख़िलाफ़ एहतजाज करण जे सिलसिले में। पर मां सम्झां थो त जान मोहम्मद जो ताल्लुक़ KTN काविश ग्रुप सां हुयो ऐं KTN काविश ग्रुप जो इहो को पहिरियों सहाफ़ी क़तल न थियो आहे। शाहिद सुमरे खे कंदकोट में क़तल कयो वियो हुयो, बिरोही साहब खे शिकारपुर में क़तल कयो वियो हुयो, सांगी साहब खे लाड़काणे में क़तल कयो वियो हुयो ऐं जानमंद महर खे सखर में क़तल कयो वियो आहे। उनखां पहिरें जानमंद जे क़तल खां कुझु ॾींहं पहिरें सोब अख़बार जो खैरपुर ज़िले सां वास्तो रखंदड़ खंड सहाफ़ी हुयो, उनजो क़तल थियो। उनखां पहिरें असां सभई सहाफ़ी कराची खां वठी मुख़्तलिफ़ ज़िलनि खां अजय लालवाणी जे क़तल जे सिलसिले में एहतजाज करणु सखर ऐं उन्हनि इलाइक़नि ॾे विया हुआसीं, साले पट ताईं पहुता हुआसीं। ईअं असां हिकिड़ो वॾो सिलसिलो आहे ऐं पूरी दुनिया जे अंदरि जेके पंहिंजो जर्नलिस्ट खे जा वॉच डॉग आहिनि उहे केतिरे अरसे खां वठी इहो चवंदा था अचनि त पाकिस्तान मजमूई तौर ते सहाफ़ियुनि जी हिकिड़ी मक़तल गाह बणियल आहे। जान मोहम्मद महर साहब जो जेको क़तल आहे, को बि माण्हू इन ॻाल्हि खे मञण लाइ तयार ई न आहे त जान मोहम्मद महर जहिड़े जर्नलिस्ट खे जेको आहे ईअं के आम माण्हू या 3 जरेब ज़मीन जंहिंजी कुल मालियत हींअर ॿुधाइनि पिया त 18 लाख रुपया बि कोन्हे, उहे माण्हू एॾी तयारी सां ईंदा जेका असांखे हींअर ताईं ख़बर पई आहे त 10 मुख़्तलिफ़ माण्हू उन राति ते जान मोहम्मद महर साहब खे शहीद करण लाइ मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पॉइंट आउट कया विया, बिहारिया विया, 2-2 सहाफ़ियुनि जी टोली करे। मिसाल जेकॾहिं जान मोहम्मद महर साहब पंहिंजी ऑफिस खां निकिरी प्रेस क्लब थो वञे त 2 माण्हू उते बिहारियल हुआ। जेकॾहिं जान मोहम्मद महर साहब पंहिंजे घर थो वञे, जेको ATC कोर्ट जे साम्हूं हुनजो घर आहे, त 2 माण्हू उते बिहारियल हुआ। 2 माण्हू इन जॻह ते बिहारियल हुआ जिते उनखे टारगेट कयो वियो। अञा 2 माण्हू ॿियनि, इहे पुलिस वटि जेके हींअर ताईं CCTV रिकॉर्ड आयो आहे उन मां ख़बर पई आहे त 10 मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते बिहारियल हुआ। त एॾी वॾी जॻह हिकिड़ी रिथाबंदी थी आहे, उहो हिकिड़ो आम माण्हू नथो करे सघे, जंहिंजे लाइ हींअर ताईं ॿुधाए पियो त शेर अल महर ज़मीन जो तकरार, उन्हनि जो पुट जो मर्डर थियो, उनजे करे कतई असीं त पहिरीं राति खां इन ॻाल्हि खे मञण लाइ तयारु न आहियूं त एॾे वॾे सहाफ़ी को एॾो हिकिड़ो आम माण्हू उथे थो उहो टारगेट कंदो, बिल्कुलु ईअं कोन्हे। ॿी वॾी ॻाल्हि त इहे 10 माण्हू या 10 खां 15 माण्हू जेको CDR रिकॉर्ड बि चवंदा आहिनि, अञा ताईं पुलिस पब्लिक न पई करे, पर सहाफ़ती सोर्सिस जे थ्रू जेको असांखे ख़बर पई आहे त उहे माण्हू 10-12 ॾींहंनि खां जेको हिक ॿिए सां राब्ते में हुआ, उहो रिकॉर्ड पुलिस खे मिली चुको आहे। त असांजी डिमांड हूंदी त उहो पब्लिक कयो वञे त उहे माण्हू कंहिं कंहिं सां राब्ते में हुआ, टेलीफोनिक रिकॉर्ड पब्लिक थिए। मुंहिंजो नालो रशीद मेमून आहे, मां काविश कराची जे लाइ कमु कंदो आहियां ऐं कराची प्रेस क्लब जो एक्स वाइस प्रेसिडेंट आहियां। जान मोहम्मद महर असांजो तमामु सरगर्म ऐं हिकु सुठो सहाफ़ी हुयो सखर रीजन में। मां नथो सम्झां त अहिड़ो वरी ॿियो सहाफ़ी सरगर्म हुजे। जान मोहम्मद महर हमेशह तमामु घणे हिमत सां कमु कयो, रिपोर्टिंग कई ऐं जंहिंजे करे ई हुनजी जान जेका आहे उहा दुश्मन वठी छॾी। जान मोहम्मद महर जे हवाले सां गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां वठी सिंध जा सहाफ़ी, जंहिंमें कराची प्रेस क्लब आहे, कराची जा सहाफ़ी शामिल आहिनि, समूरा एहतजाज करे रहिया आहिनि। पर बदकिस्मती आहे जो अञा ताईं जान मोहम्मद महर जे क़तल में मुलवस मुखिया जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि
मां सम्झां थो त इहा सिंध हुकूमत रियासत ऐं मक़ामी पुलिस जी नाअहली ऐं नाकामी आहे जो जान मोहम्मद महर जहिड़े सरगर्म माण्हूअ जा क़ातिल बि गिरफ़्तार न करे सघी आहे। जान मोहम्मद जो क़त्ल हिकु मज़लूम आवाज़ महकूम आवाज़नि जो क़त्ल आहे जेके आम तौर ते आम शहरी जेके हुते सखर अंदरि आबादी कोशिशि कंदा हुआ त असांजा आवाज़ ऐवान ताईं पहुचे, उहो आवाज़ जान मोहम्मद हुयो जेको उन्हनि खे ऐवान ताईं पहुचाईंदो उन्हनि जा मसइला कंदो। पर जान मोहम्मद जो ख़ुदि क़त्ल हिकिड़ो वॾो सवाल या निशान आहे। हिन वक़्त ताईं उन में का अॻुभराई न थी सघी ऐं 10 ॾींहं 11 ॾींहं गुज़रण बावजूदि का बि अॻुभराई न थी सघी आहे। जान मोहम्मद छा ते क़त्ल थियो? हिकु नंढी ॻाल्हि ॿुधाई पई वञे त हू ज़ातियात ऐं ज़ाती मामलनि में क़त्ल थियो। पर असां वटि जंहिं मुआशरे में रहूं था पिया उते ईअं थींदो आहे त जेकॾहिं कंहिंजी दुश्मनी थिए थी पई त हुनजो चङो ऐं वॾो माण्हू ॻोल्हे करे मारियो वेंदो आहे। जान मोहम्मद हिकु जेको शऊर हुओ, जो रोशनी हो, उन रोशनी खे हमेशह लाइ जेको आहे ऊंदाई में धकेलण लाइ अहिड़ो क़दम खंयो वियो। पर उन क़त्ल में साज़िश कहिड़ी हुई ऐं साज़िश ते पहुचण लाइ असीं मुसलसिल एहतिजाज करे रहिया आहियूं, सरापा एहतिजाज आहियूं। उन साज़िश में कंहिंजा हथ आहिनि उहा बि असांखे क्लियर थियणु घुरिजे। पर हिन वक़्त ताईं अफ़सोस सां चवणो थो पए त न पुलिस हुन में अॻुभराई करे सघी आहे, न ई को रियासती इदारा हुन में अॻुभराई करे सघी आहे। जान मोहम्मद हिकु उहो माण्हू हुयो जंहिं हिकु नंढे ॻोठ खां सहाफ़त शुरू कई ऐं पूरे सखर जहिड़े वॾे शहर में पंहिंजो नालो मञायो। न सिर्फ़ु शकर पर उन सां पूरे सिंध में हुन पंहिंजो नालो कमायो। हुन सां गॾु नाले सां ही ख़ासि तौर ते सिंध जे अमन अमान जी सूरत हाल जो आइन हुयो। जेकॾहिं अमन अमान जी सूरत हाल ते कंहिंखे ॾिसणो हुयो या ॻाल्हाइणो हुयो त हू जान मोहम्मद खे ॾिसंदा हुआ, हुन सां ॻाल्हाईंदा हुआ ऐं हुन खां पुछा कंदा हुआ। ही कचे जो जेको टर्म जी इस्तेमालु थी त कचा फोर्स ऐं कचा जेके डाकू दाड़ियल राज आहे उन राज खे एक्सपोज़ करण वारो, उन डाकू राज खे एक्सपोज़ करण वारो इहो जान मोहम्मद हो। जान मोहम्मद महर जे सदाईं पंहिंजे कलम सां मज़लूमनि जो आवाज़ बुलंद कयो, सदाईं पंहिंजे कलम सां पंहिंजे जेके इलाइक़े वासियुनि जे जेके मज़लूम माण्हू हुआ उन्हनि खे सदाईं अॻिते वधायो। ये मुंहिंजो नालो गाज़ी झंडेर आहे, आउं सिंध जर्नलिस्ट काउंसिल जो अॻूणो सदर आहियां। ऐं जान मोहम्मद महर जे क़त्ल केस जी जेसि ताईं ॻाल्हि आहे त पुलिस सिंध पुलिस जान मोहम्मद महर जे खून खे पहिरें ॾींहं खां वठी इंतिहाई नॉन सीरियस वरितो आहे। हेॾो वॾो हाई प्रोफाइल मैटर हो, पुलिस मौक़े ते रिएक्ट न करे सघी, जवाबदारनि खे अरेस्ट न करे सघी। ज़ख़्मी जान मोहम्मद महर जो गोलियुनि सां परों थियल जिस्म खे इस्पताल मुंतक़िल न करे सघी। FIR जे हवाले सां पुलिस ते असांखे शक शुबा आहिनि। उनखां पोइ जेका इन्वेस्टिगेशन आहे उन में सॼी सिंध जे माण्हुनि खे, सॼे मुल्क जे सहाफ़ियुनि खे ख़बर आहे त पुलिस केस में नॉमिनेट कयल 6 जवाबदारनि मां जेके मरकज़ी जवाबदार आहिनि हिकिड़े खे बि हींअर ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे। इन करे असांखे शक आहे त हिन केस जो जेको ही हाई प्रोफाइल केस आहे जान मोहम्मद महर जो उनखे ख़राबु कयो वञे पियो इन्वेस्टिगेशन में। इहो ई सबबु आहे जो सखर खां कराची ताईं सॼी सिंध जा सहाफ़ी एहतिजाज ते आहिनि। वॾे पैमाने ते तहरीक हले पई, हज़ारें सहाफ़ी रोडनि रस्तनि ते निकितल आहिनि। ॾिसो जान मोहम्मद महर जो क़त्ल जेको आहे उहो ज़ाहिर इस्लाम चए थो त हिकिड़े मुस्लमान जो क़त्ल बल्कि सॉरी हिकिड़े इंसान जो क़त्ल जेको आहे सॼी इंसानियत जे क़त्ल जे मुतरदिफ़ आहे। त मां सम्झां थो त सखर शहर जे विचों विच सॼी इंसानियत जो क़त्ल कयो वियो ऐं 13 ॾींहंनि खां मथे वक़्तु गुज़री वियो आहे। अफ़सोस जो अञा ताईं उनजा क़ातिल गिरफ़्तार कान थी सघिया आहिनि। आज़ादी इज़हार, आज़ादी राय जे ख़िलाफ़ु रखंदड़ हर सोच, चाहे उहो सियासी जमातुनि जी हुजे, चाहे लिसानी जमातुनि जी हुजे, चाहे रियासती ताक़त जी सूरत में हुजे, चाहे हुकूमत जी सूरत में हुजे, असां उन्हनि जे ख़िलाफ़ु पंहिंजी जदोजहद जारी रखंदासीं। ऐं इन पादाइश में जेकॾहिं असांखे तकलीफ़ूं बर्दाश्त करणी त कोन त ज़ाहिर आहे तव्हांखे आज़ाद जी इज़हार त एॾी आसानी सां कोई बि कान ॾींदो। उनजे लाइ क़ुर्बानियूं बि ॾियणियूं पवंदियूं, उनजे लाइ जदोजहद बि करणी पवंदी। त असां उन जदोजहद लाइ बि तयारु आहियूं। असांजे माज़ी जे तमामु दोस्तनि जेलनि में विया, कोड़ा खाधऊं, शहादतूं माणियूं, कई साफ़ियुनि जा जनाज़ा असां पंहिंजे कुलनि ते खयासीं। पर जदोजहद जारी आहे, अॼु बि उन काफ़िले में जदोजहद जारी आहे, चाहे सीनियर आहे चाहे जूनियर आहे, पर उन जदोजहद जारी रखी आहे ऐं इहा जदोजहद इंशाअल्लाह क़यामत ताईं जारी रहंदी। शहीद जान मोहम्मद महर जो क़त्ल केस निज साफ़ी क़त्ल आहे। असीं पहिरें ॾींहं खां इहा ॻाल्हि कंदा अचूं था त ही जेको क़त्ल थियो आहे ही सहाफ़ती क़त्ल आहे। इनखे मुख़्तलिफ़ रंग ॾेई केस लोड़ण जी जेका कोशिशि थी आहे, असीं कंहिंखे इहो केस फबाइण न ॾींदासीं। ही प्रेशर मुसलसल जारी आहे। 13-14 ॾींहं गुज़री चुका आहिनि मामले खे। असांखे मुसलसल आसरा मिलनि पिया, वाइदा थियनि पिया, मज़मतूं थियनि पियूं, ऐलान थियनि पिया, पर असीं पहिरें ॾींहं खां इहा ॻाल्हि कंदा अचूं पिया, अॼु बि इहा ॻाल्हि कयूं था ऐं अॻियां बि कंदा रहंदासीं त हक़ी इंसाफ़ ताईं असीं चुप करे न वेहंदासीं, ख़ामोश न थींदासीं। जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जो हक़ी इंसाफ़ असीं चाहियूं था। असांजो त दोस्त रहियो, काफ़ी घाटो दोस्त रहियो। असांजो जॾहिं बि कराची खां लाड़काणे वञणु थींदो हो त सखर में ज़रूरु वेंदा हुआसीं ऐं सखर वापसीअ ते बि सखर में ज़रूरु वेंदा हुआसीं। ऐं जान मोहम्मद महर
या मुमताज़ बुखारी या ॿिया टिया उहे दोस्त हूंदा उन्हनि सां कचहरियूं रहंदियूं हुयूं। जान मोहम्मद महर जे क़त्ल में मूंखे जेको लॻे थो पियो उहो पुलिस जी कोताही तमामु वॾी आहे। छो जो पुलिस वेही मूंखे ईअं महसूसु थिए थो त पुलिस वेही इंतज़ारु कयो आहे त भली वारिस पोइ अचनि, पोइ FIR कटिजे, पोइ उन FIR में जेके हू माण्हू नामज़द कंदा त पोइ असां उन जे तहत हलंदासीं। ईअं थियणु न घुरिजे अॼोके दौर में, अॼु जे दौर में ख़ासि तौर ते, छो जो पुलिस वटि खोड़ सारा टूल्स आहिनि मौजूदु आहिनि। पुलिस उन्हनि खे ट्रेस करे सघे थी मुलज़िमनि खे, बल्कि हाणे त FIR में नामज़द बि थी विया, उन्हनि खे ट्रेस कंदी, उन्हनि खां पुछंदी, उन्हनि जो लिंक निकिरंदो त उन्हनि सां केरु राब्ते में हुया, कहिड़ा सहूलतकार थी सघनि था ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ भी कार्रवाई थी सके थी। देखिए, जो शहीद जान मोहम्मद महर का वाक़या है, वो वाक़या कोई पाकिस्तान में पहली बार नहीं है किसी सहाफ़ी के कत्ल का। पाकिस्तान में इस नौइयत के वाक़यात जो है वो तवातुर से हो रहे हैं, और अगर हम इस नई सदी में बात करें, हम सन 2000 के बाद से बात करें तो 200 से ज़ायद सहाफ़ी पाकिस्तान के मुख्तलिफ़ इलाक़ों में शहीद किए जा चुके हैं। बज़ाहिर आपको ये लगेगा कि इसमें जो सबसे ज़्यादा लोग होंगे वो यकीनन किसी ऐसे इलाके में होंगे जहाँ पे कानून की अमलदारी पूरी तरह से ना हो, जहाँ पर जो है सहाफ़त बहुत मुश्किल बना दी गई हो। उसके लिए आपके जहन में सबसे पहला आएगा कि शायद बलूचिस्तान में ऐसा हुआ होगा, सबसे ज़्यादा सहाफ़ी शायद वहाँ शहीद किए गए होंगे, या हो सकता है कि KPK में ऐसा हुआ, लेकिन नहीं। शहीद जान मोहम्मद महर KTN न्यूज़ ऐं काविज़ शो पहिरों शहीद सहाफ़ी न इन खां अॻु बि हिकु वॾी तारीख़ आहे KTN न्यूज़ ऐं काविज़ सां लाॻापियल सहाफ़ियुनि जेके बेदर्दी सां बेगुनाह क़त्ल कयो, जंहिंमें तव्हांखे जेकॾहिं ॿुधाईंदा हलूं त 2003 में शहीद अमीर बख्श बिरोई, जंहिंजो तालुक़ु शिकारपुर सां हुयो, ऐं गॾोगॾु 2004 नाज़ीन कंदकोट शाहिद सूमरो खे क़त्ल कयो वियो, 2006 में मुनीर सांगी खे लाड़काणे में क़त्ल कयो वियो, 2014 औरंगज़ेब तुनियो खे ऑफिस में गोलियूं हणी करे शहीद कयो वियो, ऐं 2020 में शहीद अज़ीज़ मेमण उहो असां खां जुदा थी वियो, उनखे शहीद थी वियो, ऐं 2023 जी जेकॾहिं ॻाल्हि कजे तव्हांखे ख़बर आहे शहीद जान मोहम्मद महर खे कीअं आबादी वारे शहर में बेगुनाह गोलियूं हणी करे बेदर्दी सां क़त्ल कयो। मखसूस तौर ते शहीद जान मोहम्मद महर क़त्ल केस जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त उनजो क़त्ल 13 अगस्त जी राति सखर जे उतिल आबादी वारे शहर, सखर हिकु तव्हां सभिनी खे ख़बर आहे कीअं आबाद शहर आहे, टियों वॾो शहर आहे, उतिल आबादी वारे हंध ते शहीद जान मोहम्मद महर जो गोलियूं हणी करे उनखे उहे जेके मुलज़िम हुया आराम सां क़त्ल करे हलिया विया। ऐं हिते ई असीं पंहिंजे सहाफ़ी दोस्तनि खां कुझु ॿुधणु चाहींदासीं हुननि जो छा ख़्यालु आहे हिन बाबति। गॾोगॾु कानून नाफ़िज़ करण वारनि इदारनि जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त ही समूरी सहाफ़ी बिरादरी हिन वक़्तु शदीद तंज़ करे पई कानून नाफ़िज़ करण वारनि इदारनि में, जेके जंहिंमें ख़ासि करे पुलिस शामिल आहे। हुननि जो चवणु आहे त पुलिस बिल्कुलु नाकाम थी चुकी है, ख़ासि करे शहीद जान मोहम्मद महर के केस की जेकॾहिं ॻाल्हि कजे। जिस तरह एक सहाफ़ी के कत्ल के केस को जो है वो डील किया जाना चाहिए। अब तक हम देख रहे हैं कि जो मरकज़ी मुलजिमान हैं उनको गिरफ़्तार करने के लिए पुलिस की जानिब से कोई एफ़र्ट नहीं की गई। हमारा जो पुलिस से रब्ता हो रहा है, हम जो रब्ता कर रहे हैं तो हमें ये बताया जा रहा है कि जो मरकज़ी मुलजिमान है वो सिंध का जो कच्चे का इलाका है वहाँ चले गए। तो मैं ये पूछना चाहता हूँ निगरान वज़ीर आला से, IG सिंध से और आला हुकाम से पुलिस के कि क्या ये कच्चे का इलाका पाकिस्तान में नहीं आता। जान मोहम्मद महर की शहादत के बाद सिंध हुकूमत को फौरी तौर पर चाहिए था कि ऐसी कमेटी बनाती जिसमें कराची के अफसरान और दीगर ज़िलों के अफसरान को रखा जाता, लेकिन हमने देखा कि इसमें भी SSP सखर को इन्वेस्टिगेशन टीम में रखा गया, जिस पर तमाम तर जो सहाफ़ी हैं उनके काफ़ी ज़्यादा खदशात थे। अब भी हुकूमत के पास वक्त है, एक तो इसकी इन्वेस्टिगेशन फौरी तौर पर ट्रांसफ़र की जाए, सखर की मकामी अदालत में ये केस चलाने के बजाय हैदराबाद या कराची में चलाया जाए, ताकि मुलजिमान की गिरफ़्तारी और जो फैमिली को जो थ्रेड्स हैं उनसे वो बिना खौफ होकर तमाम तक केस की पैरवी करें। क्योंकि हमने देखा है जब भी कोई हाई प्रोफाइल केस होता है उसमें फैमिली को दबाया जाता है, प्रेशराइज़ किया जाता है, जिसकी वजह से जो मुतासरा फैमिली है वो सुलह सफाई की तरफ जाती है। अगर जान मोहम्मद महर के जो केस की पैरवी कर रहे हैं उनके वालिदैन, उनके घर वाले, अगर उनको दबाया जाएगा तो एक से ये उनको नहीं पूरी सहाफ़ी तंजीमों और पूरे पाकिस्तान के सहाफ़ियों को दबाया जाएगा। जी सिंध के अंदर कोई आज से ये नहीं हो रहा। जो मेरी याददाश्त है और जिस तरह मुझे याद है कि 1989 से ये सिलसिला शुरू हुआ है और 1989 में 3 सहाफ़ियों का कत्ल हुआ था और वो कत्ल चंद हफ्तों के दौरान ही हुआ था। उस पर उस ज़माने में बहुत आवाज़ उठाई गई, हड़ताल भी की गई, लेकिन हमने देखा कि उनके कातिल गिरफ़्तार नहीं हुए।
अगर हम रिकॉर्ड उठाकर देखें तो जो सबसे ज़्यादा सहाफ़ी शहीद किए गए सन 2000 के बाद से अब तक वो सिंध में हुए हैं। अफसोस के साथ ये कहना पड़ता है कि बावजूद इस कमीशन के बनने के हमें कोई भी ऐसा फ़ायदा नहीं मिल रहा कि जिसकी बुनियाद पर हम कह सकें कि कमीशन बन गया है, अब सहाफ़ियों पर हमले के वाक़यात रुक जाएंगे, सहाफ़ियों की शहादत के वाक़यात रुक जाएंगे, सहाफ़ियों पर के अगवा के वाक़यात रुक जाएंगे। कमीशन बनने के बाद से अब तक सहाफ़ियों पर हमलों के वाक़यात में इजाफ़ा हुआ है। कराची से 2 सहाफ़ी गायब कर दिए गए, एक जियो से उनका ताल्लुक़ था, एक का ताल्लुक़ जंग से था। जहान मोहम्मद महर का वाक़या है, हमारे एक और साथी जिनका इस वक्त नाम जो है मुझे अखंड करके कुछ नाम था, उनका नाम पूरा याद नहीं आ रहा, उनके साथ उनको शहीद किया गया। जो माजी के वाक़यात थे उनके हवाले से जर्नलिस्ट कमीशन ने जो है वो रिपोर्ट्स मांगी, वो रिपोर्ट आज तक पेश नहीं की गई। थियण ईअं घुरिजे हा त पुलिस उन महिल जीअं ई जान मोहम्मद महर खे शहीद कयो वियो उन महिल उन्हनि जे कातिलनि जो पीछो करे हा, न वरी जेको आहे सो इंतज़ारु करे हा वारसनि जो त उहे अचनि FIR कटराइनि त पोइ असां कार्रवाई शुरू कयूं। इहो अॼु जो दौरु न आहे, इहो अॼु अहिड़ो दौरु न आहे। उन्हनि पुलिस वारनि खे उन महिल ई कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ मूवमेंट करणु घुरिजे हा, नाकाबंदी थियणु घुरिजे हा। उन महिल ई जेकॾहिं नाकाबंदी थिए हा त इहे मुलज़िम काॾे वञनि हा, काॾे न पिया वञी सघनि। सखर शहर एॾो वॾो शहर कोन्हे। तव्हां कराची में ॾिसो, कराची में 18-19 टाउन आहिनि। 18-19 टाउननि में जेकॾहिं अहिड़ी क़िस्म जी का कार्रवाई कई वञे त मुलज़िम ॿाहिरि नथा निकिरी सघनि। पर सखर त तमामु नंढड़ो शहर आहे। सखर शहर में जेकॾहिं नाकाबंदी कई वञे हा त सखर शहर मां माण्हू मारे, हेॾो वॾो सहाफ़ी शहीद करे कीअं पिया दहशतगर्द जेको आहे उहो फ़रार थी सघनि। इहो पॉसिबल नथो लॻे, मूंखे नथो लॻे घटि में घटि। बेसिकली असल आहे उन सोच जा जेके दुश्मन आहिनि, उन सोच खे जेके ख़तमु करणु चाहिनि था, असांजो मुक़ाबिलो उन क़ुवतुनि सां आहे, उन्हनि दहशतगर्दनि सां आहे जिन जी सोच इहा आहे त असां आज़ादु सहाफ़त खे जीअण न ॾियूं त जीअं मज़लूम जेको आवाज़ न बणिजी सघे। सिंध अंदरि क्राइम रिपोर्टिंग करणु तमामु ॾुखियो अमल आहे। ख़ासि तौर ते कराची में जेके क्राइम रिपोर्टर आहे त उहो घणी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। घणा थ्रेट्स ईंदा आहिनि, अहिड़ी ब्रेकिंग करण ते उन्हनि खे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन्हनि खे थ्रेट्स मिलंदा आहिनि। अहिड़ी तरह सिर्फ़ु कराची न पर सिंध जे ॿियनि ज़िलनि में जेके सहाफ़ी आहे उहो ख़ासि तौर ते अमन अमान जी सूरत हाल ते या इन्हनि जहिड़नि ऐं जेके क़बाइली सिस्टम आहे उन्हनि ते ॻाल्हाइण लाइ हू सदाईं जेको आहे त हुन थ्रेट्स जे विच में रहिया आहिनि। इन करे जेको आम तौर ते जेकी सहाफ़त आहे उहा हिन वक़्तु जेकी न रही आहे इन्वेस्टिगेशन, छो जे करे इन्वेस्टिगेशन में तव्हांखे ॾाढी ॾुखियाईं पेश ईंदियूं आहिनि। इन्वेस्टिगेशन में तव्हां उन्हनि लोकल सियासतदाननि ऐं लोकल वॾेरनि बोतारनि या पुलिस जे ख़िलाफ़ु नथा वञी सघो। तंहिं करे वॾो मुश्किलात इहा बि हूंदी आहे त तव्हां पुलिस ख़िलाफ़ु जेकॾहिं लिखो था या पोइ खे एक्सपोज़ कयो था पिया या हिननि जा मामला आहिनि उन्हनि खे एक्सपोज़ कयो था पिया, उनखां पोइ तव्हांजी दुश्मन थी थियूं वञनि। नाज़रीन, गुज़िरियल अरसे में कुझु स्टैटिस्टिक्स जे मुताबिक़ इहो ॿुधायो वञे थो त कुझु 20 सालनि जे अंदरि सिंध में जेकॾहिं मख़सूस तौर ते ॻाल्हि कजे त 30 खां 40 सहाफ़ियुनि खे शहीद कयो वियो आहे, जॾहिं त समूरे मुल्क में 200 खां वधीक सहाफ़ी गुज़िरियल कुझु अरसे में शहीद कया विया आहिनि, क़तल कया विया आहिनि। इहा वॾी अफ़सोसनाक ऐं अलार्मिंग त आख़िर हीउ सिलसिलो कॾहिं ऐं केसि ताईं रुकजंदो। गॾोगॾु तव्हांखे असीं इहो बि ॿुधाईंदा हलूं त हीउ जेको कुझु असीं डिस्कस करे रहिया आहियूं यकीनन हिकु अलार्मिंग सिचुएशन आहे समूरी सहाफ़ी बिरादरी जे लाइ। त आख़िर छो जंहिंजो बस पुॼे थो त उहो कंहिं सहाफ़ी खे धमकाए बि अथो ऐं उनखे एतिरे क़दुरु जो वञी करे क़तल बि करे थो। असांजी मुख़्तलिफ़ दोस्तनि सां ॻाल्हि थी आहे ऐं अचो त हुननि खां कुझु तल्ख़ तजुर्बनि ते बि ॻाल्हि कयूं त हुननि जे सहाफ़ती करियर में हुननि जो जेको समूरो करियर रहियो आहे त छा हुननि खे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते थ्रेट्स धमकियूं मिलंदियूं रहियूं ऐं जेकॾहिं मिलंदियूं रहियूं त हू उन्हनि धमकियुनि सां कीअं डील कंदा रहिया। देखिए, थ्रेट्स मुख्तलिफ़ अंदाज में होते हैं। बलूचिस्तान में थ्रेट्स का अंदाज़ मुख्तलिफ होता है। मतलब जब बलूचिस्तान में थ्रेट्स जो आते हैं, एक तरफ ये सहाफ़ी पे थ्रेट होता है कि ख़बर नहीं छापो, एक तरफ ये थ्रेट भी होता है कि ख़बर छापो, एक तरफ ये थ्रेट भी होता है कि ख़बर किस अंदाज में और कितनी हेडलाइन में जानी चाहिए, किस तरह जानी चाहिए, और ये भी थ्रेट होता है कि अगर आपने ख़बर दी तो आप अपने घर नहीं पहुंच सकोगे। यही इसी किस्म का थ्रेट जो है खैबर पख्तूनख्वा में हमें नज़र आता है। एक ज़माना था कि कराची में हमारे लिए कराची में जो सहाफ़ी काम कर रहे होते थे उनके लिए मुमकिन नहीं होता था कि प्रेस अगर कोई जमात प्रेस रिलीज़ भेजे तो आप उसे पेरे करके छापें, बल्कि आपको स्टाफ रिपोर्ट करके छापना पड़ता था। तो हमें मुख्तलिफ़ अंदाज में वो होता है और हमने फ़ेस किया, इन सारी चीज़ों को फ़ेस किया, हमने लड़े हैं, हम पर हमले हुए हैं, घरों पे हमले हुए हैं। ये सारी चीज़ें
इसकी एक बड़ी तवील दास्तान है। जो सहाफ़ी कत्ल हुए, चाहे वली ख़ान बाबर हो, सलीम शहजाद हो, जिनको थ्रेट्स मिलती हैं वो थ्रेट्स डील करते हैं, उनको फेस करना पड़ता है। तो मेरा ख़्याल है ये सारी चीज़ें जो हैं वो एक लंबी तारीख़ है, हमारी जद्दोजहद की भी तारीख़ लंबी है और जद्दोजहद को दबाने की तारीख़ भी लंबी है। और इस तारीख़ी जद्दोजहद में आखिरी कामयाबी किसे हासिल होती है, तारीख़ गवाह है कि जो आज़ादी सहाफ़त के लिए लड़ते हैं वही आखिर में कामयाब होते हैं। देखिए, मैं ये समझता हूँ कि जिस तरह का हमारा काम है तो ये सिलसिला जो है वो माजी से चलता हुआ आ रहा है और ये आगे भी चलता रहेगा धमकियों का, क्योंकि हम लोग मुख्तलिफ़ स्कैम्स के ऊपर काम करते हैं, मुख्तलिफ़ करप्शन के स्कैंडल्स पे काम करते हैं। हमारा काम है माशरे में सच्चाई को दिखाना। जब हम कोई सच्चाई दिखा रहे होते हैं तो हमें फिर मुश्किलात का भी सामना करना पड़ता है। मैं नहीं समझता कि ये सिलसिला ख़त्म होगा, ये सिलसिला मुस्तक़बिल में भी चलता रहेगा, सहाफ़ियों को धमकियाँ लगती रहेंगी और इस तरह के वाक़या जिस तरह के जान मोहम्मद मेहर के साथ हुए, माजी में भी हुए और मुझे लगता है कि आगे भी ऐसा होगा। जब हमें धमकियाँ मिलती हैं तो हम फ़ौरी तौर पर कानून नाफिज करने वाले इदारों से रब्ता करते हैं। इनिशियली स्टेज के ऊपर हम लोकल पुलिस से रब्ता करते हैं, उनको दरख्वास्त देते हैं, उनको बताते हैं कि इस तरह की धमकी हमें लगाई गई है, दी गई है और हमें ये थ्रेड्स हैं। उसके बाद जो दीगर एजेंसीज़ हैं, जो ऊपर की एजेंसीज़ हैं, हम उनसे भी रब्ता करते हैं ताकि हमें तहफ़्फ़ुज़ फ़राहम किया जाए। इसके साथ साथ अगर सहाफ़ती तंजीमों के हवाले से बात की जाए तो हमारी तंजीमें भी जो है वो बनी हुई हैं, जॉइंट एक्शन कमेटी बनी हुई है, हम वहाँ पे भी रब्ता करते हैं, प्रेस क्लब से भी रब्ता करते हैं और उनको भी बताते हैं, अपने जो हमारे लीडरान हैं, सरबराहान हैं, हम उनको भी बताते हैं कि ख़बर के ऊपर हमें इस तरह की धमकी आई है। ॾिसो जेकॾहिं ॻाल्हि आहे सहाफ़ियुनि जे लाइ थ्रेड जे हवाले सां, उन्हनि ते हमलनि जे हवाले सां, त पाकिस्तान दुनिया में उन्हनि मुल्कनि में शुमारु थिए थो, पाकिस्तान में जिते सहाफ़ी तमामु घणा गैर महफ़ूज़ आहिनि ऐं सहाफ़ियुनि लाइ ख़तरनाक तरीन मुल्क आहे पाकिस्तान। पर उनखां जेकॾहिं हटी करे असीं ॾिसूं त ओवरऑल जेको असांजो समाज आहे, जेकॾहिं समाज महफ़ूज़ हूंदो त समाज जो हर फ़र्द महफ़ूज़ हूंदो। जेकॾहिं समाज महफ़ूज़ न आहे त पोइ को बि माण्हू हिते महफ़ूज़ कोन्हे, पोइ उहो वकील हुजे, पोइ उहा ॿारड़ी हुजे, पोइ उहा असांजी का भेण हुजे, को नौजवान हुजे, पोइ को सहाफ़ी हुजे। सो पाकिस्तान जे लाइ असीं इहो चई सघूं था त हीउ ओवरऑल असांजो समाज ई महफ़ूज़ न आहे, त उते सहाफ़ियुनि जे लाइ त थ्रेट ऑलरेडी जेके आहिनि उहे 100 गुना वधी वञनि था। सहाफ़ियुनि जे लाइ तमामु घणा थ्रेट आहिनि ऐं अहिड़ा केस हाणे तव्हां सखर डिवीज़न खे वठो, हिकिड़े हफ़्ते में 2 सहाफ़ियुनि जो मर्डर थियो आहे। सो हीउ क़ाफ़िलो अहिड़ो आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ माण्हू जेके आहिनि उहे शरीक थींदा था रहनि। फ़ैज़ साहब इहो बि चयो त मैं कट गिरूं के सलामत रहूं, ये यकीन है मुझको कि ये हसारे सितम कोई तो गिराएगा, तमाम उम्र की असीरियों का कसम मेरे कलम का सफ़र रायगा न जाएगा। सो ही असांजो कलम जो जेको सफ़र आहे उहो रायगा न वेंदो, जान महर साहब जो खून भी रायगा न वेंदो, उहो ज़रूरु जेके कातिल आहिनि उन्हनि खे निर्वार कंदो। देखिए, सहाफ़ियों के शहीद होने और ज़ख्मी होने का जो सिलसिला है वो रुक नहीं सकता, क्योंकि हम लोग सच बोलते हैं, सच बहुत सारे लोगों को अच्छा नहीं लगता। जब उनको अपना असली चेहरा नज़र आता है जो नेगेटिव होता है तो वो हमें तशद्दुद का निशाना बनाते रहते हैं। जान मोहम्मद मेहर से भी पहले कई सहाफ़ी शहीद हो चुके हैं। हमारी सिंध हुकूमत और वफाकी हुकूमत से दरख्वास्त है कि इन तमाम तरह के कातिलों को गिरफ़्तार करें और कैफ़िर किरदार तक पहुँचाएँ। थ्रेड्स काफ़ी ज़्यादा मिलते हैं जब हम रिपोर्टिंग कर रहे होते हैं ज़मीनों पर कब्ज़े की, वाटर हाइड्रेंट की या दीगर जो संगीन जराइम में मुलविस मुलजिमान हैं। तो उसी दौरान कई दफ़ा मुझे भी बराह रास्त धमकियाँ मिली हैं, लोगों ने वहाँ पर तस्वीरें खींची हैं, जिसके बाद हमने रेंजर्स के आला हुकाम, पुलिस के आला हुकाम से बातचीत की, अपनी एसोसिएशन को आगाह किया। मैं क्राइम रिपोर्टर एसोसिएशन का खुद जॉइंट सेक्रेटरी हूँ। तो हमने जब आगाह किया तो उसके बाद हमें हौसला दिया गया कि आप काम कंटिन्यू करें, हम आपके साथ हैं, हम बिना खौफ ये काम करते हैं। हम सहाफ़ियों के पास सिर्फ हमारा एक ही हथियार होता है, वो होता है कलम, जिससे हम अपना काम करते हैं। जो हमारे मुखालिफ जो दहशतगर्द होते हैं, जराइम पेशा अनासिर होते हैं, उनके पास जदीद हथियार होते हैं, लेकिन हम लोग ना उनसे डरते हैं, ना हमारे हौसले उनसे टूटेंगे। हम लोग हमेशा अपना काम करते रहेंगे, सच दिखाएंगे। अगर सच किसी को कड़वा लगता है तो वो लगता रहेगा। नामालूम नंबरनि तां हिकु भेरो जेको आहे उहो फ़ोन आई, पर उन फ़ोन खे असां इन तरीक़े सां डील कयोसीं जो उन शख़्स ई ॿीहर फ़ोन न कई। कुझु असांखे हूंदो त जीअं हिते वॾो टेररिज़म जो हिकिड़ो दौरु रहियो आहे हिकिड़ी तंज़ीम जे पारां, दहशतगर्द तंज़ीम जे पारां, उन जे बि हाउस तां डायरेक्ट इनडायरेक्ट मिड़ई हल्कियूं फुल्कियूं ईअं धमकियूं, छो जो हुननि जो रिवाजु हूंदो, हुननि जी रिवायत हूंदी, हुननि जो तरीक़ेकार हूंदो माण्हुनि खे दहशत ज़दा करे उन्हनि खां कमु वठण जी। सो उन तरीक़े जा फ़ोन ईंदा हुआ ऐं इहे जा असां फ़ोन कंदा हुआसीं त उन में उन्हनि जो तर्ज़ अमल जेको हुयो उहो धमकियुनि वारो हूंदो। सहाफ़त में हिकिड़ी फीमेल जो कहिड़ो किरदारु आहे ऐं फीमेल कीअं थी उनखे ॾिसे,
त हिते त सहाफ़त में असांजे मेल जेके सहाफ़ी आहिनि उन्हनि सां ई एतिरो भेदभाव थिए थो त फीमेल त हिकिड़ी असीं जेको 50% जेकी आहियूं उहो उन में शामिलु थियूं था आबादी में। त थ्रेड्स न सिर्फ़ु मेल खे पर फीमेल्स खे कुझु वधीक अचनि था। कई अहिड़ियूं फीमेल्स तव्हां ॾिसंदो सिंधी सोसाइटी में असांजे साम्हूं हाणे नथियूं अचनि। ॾिसो सहाफ़ियुनि खे धमकी मिलणु त मामूल वारी ॻाल्हि आहे। आम तौर ते असांजी जेका प्रैक्टिस आहे असीं जॾहिं लिखूं था उन मां कंहिं माण्हू जो फ़ाइदो थिए थो, केतिरनि ई माण्हुनि जो नुक़सानु थिए थो। सो मूं समेत जेके प्रोफेशनल वर्कर्स आहिनि, लिखंदड़ सहाफ़ी आहिनि, उनखे धमकियूं मिलणु मामूल जी ॻाल्हि आहे। धमकियूं न रुॻो मिलंदियूं आहिनि पर केतिरा ई अहिड़ा आउं मिसाल पेश करे सघां थो ज़ाती तौर ते जंहिंमें असां भोॻियो आहे कूड़नि केसनि में तशदुद खे फेस करणु। उनखां अलावा ही जेको जान मोहम्मद महर सां वाक़ियो पेश आयो आहे आख़िरी इंतिहा इहा आहे। अॼु जेकॾहिं तव्हां सिंध में ॾिसंदो त दर्जने अहिड़ा सहाफ़ी आहिनि जिन जे ख़िलाफ़ु कूड़ा केस दाख़िल कया वञनि पिया ऐं कूड़ा केस बि संगीन इल्ज़ामनि तहत जंहिंमें अगवा जहिड़ा इल्ज़ाम, मुल्क सां बग़ावत जहिड़ा इल्ज़ाम, मनशियात जहिड़ा इल्ज़ाम, ताज़ो जेको इसरार चांडियो वारो वाक़ियो पेश आयो आहे उनजे ख़िलाफ़ु 10 किलो चर्स जो कूड़ो केस दाख़िल कयो वियो। त 72 शख़्स जे चवण ते सिंध ऐं बलूचिस्तान जी पुलिस पाण में मिली भगत करे ॿिए सूबे में वञी उनजे ख़िलाफ़ु केस दाख़िल करायो जेको कूड़ो साबित थियो। जेकॾहिं इहो कूड़ो केस इसरार चांडे जे ख़िलाफ़ु चालान थी वञे हा त इन जी सज़ा मौत बि अची सघे पई। हिन क़िस्म जी संगीन सूरत हाल खे सिंध में पाकिस्तान में सहाफ़ी फेस करनि था ऐं मूंखे ख़ुशी ऐं फ़ख़ुरु थिए पियो तव्हांखे इहो ॿुधाईंदे त असांजा दोस्त धमकियुनि हूंदे, इन क़िस्म जो तशदुद हूंदे, इन क़िस्म जा कूड़ा केस हूंदे आम माण्हुनि जे पासे बीठल आहिनि ऐं सच लिखनि पिया। मुख़्तलिफ़ सहाफ़ियुनि सां जेकी असांजी इहा ॻाल्हि ॿोल थी आहे उन में गॾो गॾु असां उन्हनि खां इहो बि पुछियोसीं त तव्हां उन्हनि धमकियुनि सां कीअं डील कयो ऐं हीअ जेके कानून नाफ़िज़ करण वारा इदारा आहिनि इन्हनि ते तव्हांखे केतिरो भरोसो आहे, केतिरो कॉन्फिडेंस आहे। हुननि जी ॻाल्हि ॿोल मां त असांखे इहो ई लॻो त ज़ीरो कॉन्फिडेंस आहे। तव्हांखे ख़बर आहे त शहीद जान मोहम्मद महर जे हवाले सां धरना समूरी सहाफ़ी बिरादरी सरापा एहतजाज आहे। घरू खाते हिन हवाले सां यकीन दहानी बि कराई आहे त हू आर्मी खे तलब कंदा, उन्हनि खे चवंदा त कचे में अची करे ऑपरेशन जारी रखनि, अमन अमान जी सूरत हाल ते कड़ी नज़र रखी वञे। पर उन बावजूद बि सहाफ़ी बिरादरी सरापा एहतजाज आहे ऐं सवाल करे पई हुकूमतनि खां त आख़िर शहीद जान मोहम्मद महर जा कातिल या जेके भी सहाफ़ी शहीद थिया आहिनि उन्हनि जे कातिलनि खे कैफ़रे किरदार ताईं कॾहिं पहुचायो। अगर हमने अपना प्रेशर किसी भी तरीके से जो है हम रिलैक्स हुए तो ये यकीन जाने कि ये ब्यूरोक्रेसी, ये इन्वेस्टिगेशन हमें घुमा सकती है। तो हमें वो प्रेशर बरकरार रखना है, चाहे वो जलसे की सूरत में हो, मीटिंग्स की सूरत में हो, बयानात की सूरत में हो। अगर हमने वो दबाव बरकरार रखा तो यकीन जाने कि हम उन कातिलों तक पहुंच पाएंगे। और सिर्फ अगर कातिल गिरफ़्तार हो गए और उन पर मुकदमा चला तो दूसरी ज़िम्मेदारी ये कि हमें अदालतों में प्रेजेंस रहने की ज़रूरत है। हमें उनको उनके घर वालों को बेयारो मददगार नहीं छोड़ना हमने। तो हमें देखना ये कि हम अपना दबाव बरकरार रखें और अगर हम इसमें कामयाब हो गए और हम उन कातिलों को, उनके सरपरस्तों को सज़ा दिलवाने में कामयाब हो गए तो ऐन मुमकिन है कि हम बहुत से सहाफ़ियों को बचाने में कामयाब हो जाएं। क्योंकि अगर एक मरतबा कातिलों की गिरफ़्तारी और सज़ाओं का सिलसिला शुरू हो गया तो ज़ाहिर है कि आप काफ़ी हद तक इसमें कामयाब होंगे। मुझे उम्मीद है, कवी उम्मीद है कि हमारी मुख्तलिफ़ सहाफ़ती तंजीमें हैं वो अपने इत्तेहाद से इस दबाव को बरकरार रखेंगी, जैसे कि आज मुज़ाहरा हमने आज देखा, और इंशाअल्लाह हम उनके कातिलों को न सिर्फ गिरफ़्तार करवाने में कामयाब होंगे, उनको सज़ा दिलवाने में भी कामयाब होंगे। JIT जो जेके असांजूं डिमांड्स हूं SSP खे उतां हटायो वियो आहे। JIT जेको आहे हिकिड़े सीनियर अफ़सर जी सरबराही में ॿीहर जोड़ी वेंदी ऐं IO जंहिंजे लाइ असां चयोसीं त उहो DSP सतह जो हिकिड़ो अफ़सर मुक़ररु थी वियो आहे। त मां सम्झां थो त इहा पहिरीं जदोजहद हिकिड़ी कड़ी आहे त असां सॼी सिंध खां निकितासीं, 13 ॾींहंनि जी असां जदोजहद कईसीं ऐं उन जे पादाश में जेको आहे असांजा मुतालबा जेके आहिनि उहे मञिया विया। हाणे जेको ॿियो मरहलो शुरू थींदो आहे त छा जेके वाइदा कया विया उहे वफ़ा थिया या न थिया। त हाणे असां इहो ॾिसंदासीं त जेकी घरू खाते जे वज़ीर असां सां वाइदा कया आहिनि, जेकी उन डेडलाइन असांखे ॾिनी आहे उन डेडलाइन जे तहत, छो जो असांखे इहो यकीन ॾियारियो वियो आहे त कचे में रेंजर्स ऐं पुलिस जी मदद सां भरपूर ऑपरेशन कयो वेंदो ऐं ॾोहारी जेके असल ॾोहारी आहिनि असां कंहिं सहूलियतकार जे या इन जे लॉलीपॉप में कान ईंदासीं। जेके असल मुख्य जवाबदार जेके नॉमिनेटेड आहिनि
उन्हनि जी गिरफ़्तारी जे लाइ असांजो ही सॼो पुरअमन एहतजाज आहे। त असांखे जेकी यकीनदानी कराई वई आहे, यकीनन इहो प्रोटेस्ट असांजो अञा सॼी सिंध में जारी रहंदो। भले 15 ॾींहंनि जो उन्हनि असांखे टाइम फ्रेम ज़रूरु ॾिनो आहे, पर इहो 15 ॾींहं ईअं न आहे जो असां ख़ामोश रहंदासीं, छो जो काई बि जदोजहद जेको आहे उहो ख़ामोशी सां कान थींदी आहे। कंहिं बि जदोजहद जे लाइ जेको आहे उहो अॻु भराई करणी पवंदी आहे, महिनत करणी पवंदी आहे, क़ुर्बानी ॾियणी पवंदी आहे, एकता पैदा करणी पवंदी आहे। जीअं असांजे KTN जेको आहे न सिर्फ़ु सॼी सिंध में बल्कि पूरे पाकिस्तान में हिकिड़ो एकता जो मैसेज हलायो ऐं जेके मुख़्तलिफ़ तंज़ीमूं साफ़ियुनि जूं मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म सां पंहिंजी जदोजहद जारी रखंदियूं आहिनि, पर जान मोहम्मद माहिर जे क़त्ल ऐं ॿिया बि जेके साफ़ियुनि सां जेके ज़ुल्म तशद्दुद बर्बरियत जा वाक़िया थींदा आहिनि, इन्हनि सभिनी में जेको आहे उहे साफ़ी तंज़ीमूं हिकु प्लेटफॉर्म ते बि एहतजाज कंदियूं आहिनि। मक़सदु इहो हूंदो आहे त जेके हुकुमरान हूंदा आहिनि उहे हिकु साज़िश जे ज़रिए इहो कन्फ्यूजन पैदा कंदा आहिनि ऐं पैगाम ॾियण जी कोशिशि कंदा आहिनि त साफ़ियुनि में जेको आहे तफ़रीक़ेबाज़ी आहे। पर जॾहिं बि इन क़िस्म जा वाक़िया थिया आहिनि, हमेशह हर साफ़ी हिकु प्लेटफॉर्म ते हिकु जदोजहद जे ज़रिए हिकु ई पैगाम ॾींदो आहे त हिक ते हमिलो, सभिनी ते हमिलो। अमूमी तौर ते ऐं सिंध जे अंदरि ख़ासि तौर ते लॉ एनफोर्सिंग इदारा ऐं इंसाफ़ मुहैया कंदड़ इदारा का बि उन्हनि जी प्रेजेंस नज़र कोन थी अचे। हर ॾाढे खे, उहो वॾेरो हुजे, उहो पीर हुजे, उहो का पॉलिटिकल धुर हुजे, उहा का मज़हबी धुर हुजे, का बि हुजे, उहा जंहिं वक़्तु चाहे कंहिं सहाफ़ी जो क़त्ल करे छॾे, कंहिं मासूम न्याणी सां रेप करे छॾे, कंहिं जेको आहे ॿार सां रेप करे छॾे। इहो असांजो हिकिड़ो नॉर्म थी वियो आहे। उनजो बुनियादी सबबु इहो आहे छाकाणि त रियासत बहसियत मजमूई उनजा समूरा इदारा पंहिंजे अवाम खे, पंहिंजे माण्हुनि खे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम करण में नाकाम विया आहिनि। जान मोहम्मद महर साहब जे केस में बि बिल्कुलु ईअं ई आहे त हीउ एतिरो सादो केस कोन्हे। इन जे पुठियां वॾा हथ आहिनि। उहे हथ कहिड़ा आहिनि, वक़्तु अचण ते उहे ज़रूरु पधरा थींदा। ऐं असां इहा बि डिमांड कयूं था, आउं त बार बार जिते मूं लिखियो बि आहे, दोस्तनि खे बि चवां थो त जान मोहम्मद महर साहब जो जेको मर्डर आहे उहो पूरी सहाफ़ती बिरादरी ते, जान मोहम्मद महर जो जेको खून आहे उहो असां सभिनी ते कर्ज़ु आहे। असां सभु हर केस में, कंहिंजो बि केस हुजे, एज़ अ जर्नलिस्ट असांजी ज़िम्मेदारी इहा थिए थी त असां उन केस खे इन्वेस्टिगेट कंदा आहियूं पंहिंजे अंदाज़ सां। हिकिड़ो त पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जा एहलकार इन्वेस्टिगेशन कंदा आहिनि, ॿियो सहाफ़ी इन्वेस्टिगेट कंदो आहे। सहाफ़ी बि हिकिड़ो सुठो इन्वेस्टिगेटिव ऑफिसर हूंदो आहे। सो हर सहाफ़ी ते इहा ज़िम्मेदारी थिए थी त उहो जान मोहम्मद महर साहब जे केस खे इन्वेस्टिगेट करे ऐं इंशाअल्लाह जेके हींअर ताईं कड़ियूं मिलनि थियूं उहे उन्हनि किरदारनि खे ज़रूरु वाइखो कंदियूं ऐं असीं पुरुमीद आहियूं। जेसि ताईं असां इहा इन्वेस्टिगेट कंदासीं उन अंदाज़ सां उहे कातिल, असल जेके कातिल आहिनि, जेके ज़िम्मेदार आहिनि, जेके सहूलियतकार आहिनि, उहे ज़रूरु वाइखा थींदा। सहाफ़ी बिरादरी ते इहो खून जेको आहे उहो कर्ज़ु आहे ऐं ॾिसूं था त इहो कर्ज़ु केरु थो अदा करे। न, फ़िलहालु मूंखे नथो लॻे जेके मौजूदा हालतूं आहिनि उन्हनि मूजिबि त स्टेट सीरियस कोन्हे। गवर्नेंस, पुलिसिंग, सॼो जेको तव्हांजो निज़ाम आहे उहो बदकिस्मती सां सहाफ़ी जी रस्ते रोक में मुलविस आहे। जॾहिं जॾहिं जेको जेको सहाफ़ी सच लिखंदो उनखे तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो ऐं उनखे कूड़नि केसनि सां फेस करणो पवंदो। असां वटि ॿ रस्ता आहिनि। हिकिड़ो इहो आहे त हिन सिस्टम सां गॾिजी करे हलूं, जेको हिकिड़ो नाम निहाद सिस्टम आहे। ॿियो रस्तो इहो आहे त असां सिस्टम खां हटी करे आम माण्हुनि जे पासे बीहूं। जॾहिं जॾहिं असां आम माण्हुनि जी ॻाल्हि था करियूं, इलाइक़े जो ताक़तवर माण्हू, सूबे जो ताक़तवर माण्हू ऐं स्टेट जो ताक़तवर माण्हू असांजे ख़िलाफ़ु थिए थो। हीउ जेको ज़ुल्म आहे, जबर आहे, ॾाढ आहे, इनखे रोकण जा ॿ तरीक़ा आहिनि। हिकिड़ो त स्टेट इन मामलनि खे सीरियस वठे, गवर्नेंस वसीले, कोर्टुनि वसीले, इंसाफ़ वसीले, क्रिमिनल जस्टिस सिस्टम वसीले इन मामले जो अंत आंदो वञे। ऐं ॿियो तरीक़ो इहो आहे त जेके सहाफ़ती तंज़ीमूं आहिनि, सहाफ़ती क़यादत आहे, उहा मुतहिद थिए ऐं पंहिंजे सहाफ़ी दोस्तनि जी मालिकी करे। अॼु प्रोग्राम में मुख़्तलिफ़ सवाल असीं उथारण वञूं पिया त हीअ जेके जर्नलिस्ट जी प्रोटेक्शन जे लाइ बिल्स निकिता आहिनि, छा इन्हनि मां सहाफ़ियुनि खे अॼु ताईं को फ़ाइदो मिली सघियो आहे? मुख़्तलिफ़ सीनियर सहाफ़ियुनि सां असीं ॻाल्हि ॿोल करणु वञूं पिया त अक्सर करे सहाफ़ियुनि खे उन्हनि जे क़त्ल खे ज़ाती दुश्मनी जो बि रंग ॾिनो वेंदो आहे। बिल्स ते बि ॻाल्हि कंदासीं, उन्हनि खां पुछंदासीं त आख़िर छो, उन्हनि जो ओपिनियन छा आहे इन हवाले सां, ऐं केसि ताईं छा हीउ सिलसिलो सहाफ़ियुनि ते जेको तशद्दुद थिए थो, जेके कातिलाना हमला थियनि था, छा उन्हनि दोस्तनि खे जेके मुख़्तलिफ़ तंज़ीमनि सां बि लाॻापियल आहिनि रुकजंदे नज़र अचनि था? कानूननि जो तालुक़ु आहे त रिसेंटली कुझु कानून साज़ी थी आहे जंहिंमें जर्नलिस्ट प्रोटेक्शन लॉ बि मौजूदु आहे, जंहिंमें असल में जेको बैन अल-अक़वामी तौर ते कंडम कयो वियो त सहाफ़ियुनि खे क़ाबू करण जा वधीक लॉ आहिनि। मिसाल तौर कंटेम्प्ट ऑफ पार्लियामेंट लॉ बि अची वियो आहे, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट लॉ बि हिते मौजूदु आहे। ऐं जेके सगारियूं धुरियूं आहिनि उन्हनि जी बि कंटेम्प्ट नथी करे सघिजे त सहाफ़ियुनि खे तमामु घणियूं रुकावटूं आहिनि ऐं फ्रीडम न आहे। जेकॾहिं हू पंहिंजो फ्रीडम इस्तेमालु था कनि त
त उन जे नतीजे में थिए छा थो त हुननि जी हेरासमेंट थी थिए, उहे सहाफ़ी खंभिजी था वञनि, सहाफ़ियुनि ते टार्चर थो थिए ऐं सहाफ़ियुनि जो मर्डर थो थिए। त जर्नलिस्ट प्रोटेक्शन जेको लॉ आहे उहो हिन वक़्त ताईं उन लॉ जे तहत हिकु बि केस न हली सघियो आहे ऐं जर्नलिस्ट सहाफ़ियुनि खे जेके बि थ्रेट मिलियूं आहिनि, जेके बि उन ते टार्चर थियो आहे, उन जे नतीजे में का बि ख़ातिर खां कार्रवाई हिन वक़्त न थी आहे। तंहिंजे करे असां चई सघूं था त जेको जर्नलिस्ट प्रोटेक्शन लॉ ठाहियो वियो आहे त उनजो मक़सदु कहिड़ो हो, जॾहिं उनखे इस्तेमालु करे उनखे सहाफ़ियुनि खे न तहफ़ुज़ मिली सघियो, न उनखे जेको आहे सो कंहिं ॿिए थ्रेट्स खां बचायो वियो, त इहे लॉ ठाहिण जो कहिड़ो फ़ाइदो जेसीं ताईं उनजी इम्प्लीमेंटेशन नाहे। तव्हां कंटेम्प्ट जा लॉ त इम्प्लीमेंट कयो था, तव्हां सहाफ़ियुनि जो फ्रीडम हासिलु करण जे लाइ, सहाफ़ियुनि जी अज़हारे आज़ादी खे ख़तमु करण जे लाइ लॉ जो इस्तेमालु त कयो था, पर सहाफ़ी जॾहिं पंहिंजी आज़ादी जो इज़हार करे थो त उन जे नतीजे में जेको कुझु हुन सां थिए थो त उन जी प्रोटेक्शन जे लाइ जेको लॉ आहे उन जी इम्प्लीमेंटेशन अॼु जे ताईं न थी सघी आहे। पसे पर्दा अवामिल हैं, वो यही हैं कि सहाफ़त को दबाया जाए, वो यही है कि सहाफ़ियों को खुलकर बात नहीं करने दी जाए। हमें भी अपनी ज़िम्मेदारियों का एहसास होना चाहिए और सहाफ़ियों को बहुत ज़रूरी है इस चीज़ का कि वो अपनी सहाफ़ती ज़िम्मेदारी को महसूस करें। अगर हमने वो महसूस किया तो जो अवामिल हैं जो चाहते हैं कि आज़ाद सहाफ़त और आज़ाद आवाज़ें जो हैं उनको दबाया जाए, चाहे क़वानीन के ज़रिए, तो हम उसमें कामयाब हो जाएंगे। देखिए हमने खामोशी इख्तियार की हुई है, और याद रखें खामोशी जुर्म होती है। सहाफ़ियों के लिए मुख्तलिफ बिल्स बनाए जाते हैं, वफाकी हुकूमत की भी जानिब से, सिंध हुकूमत की भी जानिब से, लेकिन इन तमाम तर बिल मंजूर हो जाने के बाद, अमल दरामद हो जाने के बाद सहाफ़ियों के ऊपर तशद्दुद के जो वाक़यात हैं ये रुक नहीं रहे। रोज़ ब रोज़ इन तमाम तर वाक़यात में इजाफ़ा हो रहा है। जो इन तमाम तर बिलों को तैयार करने वाले हैं उनके ऊपर भी ये सवालिया निशान है। फौरी तौर पर जो तमाम तर सहाफ़ी तंजीमें हैं उनको इस पर एक्शन लेना चाहिए, और जान मोहम्मद महर के जो कातिल हैं उनको कैफरे किरदार तक एक मिसाल बनानी चाहिए ताकि आइंदा कोई किसी सहाफ़ी पर हाथ ना उठाए। हमने ये चाहा कि सिंध असम्बली से एक ऐसा कानून मंजूर हो जाए जिसकी बुनियाद पर सहाफ़ियों के कत्ल के वाक़यात या उन पर हमलों के वाक़यात या उन्हें हरासा किए जाने के वाक़यात जो हैं उन्हें रोका जा सके। हमने बाकायदा तौर पर एक बिल जो है वो सिंध असम्बली में पेश किया, बजरिया जो है वो नासिर हुसैन शाह जो उस वक्त सूबाई वज़ीर इत्तलात थे उनके ज़रिए, और वो बिल मंजूर भी हो गया, वो बिल कानून भी बन गया। और बिल कानून बनने के बाद उसके तहत एक कमीशन भी वजूद में आ गया जिसके सरबराह जो हैं जनाब जस्टिस रिटायर्ड रशीद रिजवी साहब जो हैं वो मुकर्रर किए गए। और मैं बतौर प्रेसिडेंट कराची यूनियन ऑफ जर्नलिस्ट उस जर्नलिस्ट प्रोटेक्शन कमीशन का मेंबर भी हूँ, लेकिन मुझे अफसोस के साथ ये कहना पड़ता है कि बावजूद इस कमीशन के बनने के हमें कोई भी ऐसा फ़ायदा नहीं मिल रहा कि जिसकी बुनियाद पर हम कह सकें कि कमीशन बन गया है, अब सहाफ़ियों पर हमले के वाक़यात रुक जाएंगे, सहाफ़ियों की शहादत के वाक़यात रुक जाएंगे, सहाफ़ियों पर के अगवा के वाक़यात रुक जाएंगे। जान मोहम्मद महर जी जेतोणीक वधीक ॻाल्हि कजे त हू हिकु बेबाक क़िस्म जो सहाफ़ी हुयो, तमामु प्रोफेशनल क़िस्म जो सहाफ़ी हुयो जेको हर वक़्तु मज़लूमनि मिसकीननि जी आवाज़ बणिजंदो रहियो, जो आवाज़ बणिजंदो रहियो। ऐं गॾो गॾु इहो बि आउं ऐड कंदी हलां त तलवार खां वधीक कलम में ताक़त हूंदी आहे। अॼु जान मोहम्मद जी शहादत जे लाइ क़तल जे हवाले सां हुनखे मारियो वियो आहे त समूरी सहाफ़ी सरापा एहतजाज आहे। ऐं जान मोहम्मद जो कलम हू असांजे विच में त न रहियो आहे, पर हुन जो कलम, हुन जो आवाज़ सदा हमेशह जेको आहे ज़िंदा रहंदो, आबाद रहंदो। ऐं गोलीअ जी नाज़रीन का ॿोली न हूंदी आहे, कंहिंखे गोलीअ सां क़तल करे तव्हां हुनखे फिज़िकली टारगेट करे सघो था, फिज़िकली ख़तमु करे सघो था, पर तव्हां हुन जी सोच, ज़हन, हुन जे आवाज़ खे, हुन जे कलम खे कॾहिं बि दॿाए नथा सघो। इन ई सां तव्हां खां इजाज़त वठंदासीं। समूरे सहाफ़ियुनि जूं अमां ॻाल्हियूं ॿुधियूं, बिल्स हुजनि, कानून नाफ़िज़ करण वारनि इदारनि जी जेकॾहिं ॻाल्हि हुजे त हुननि जो ट्रस्ट लेवल, कॉन्फिडेंस लेवल, हुननि खे कानून नाफ़िज़ करण वारनि इदारनि कीअं जेको आहे कॉन्फिडेंस में वरितो आहे, सभु असां तव्हांजे साम्हूं रखियोसीं। पर अगेन असां समूरी सहाफ़ी बिरादरी जो उहा ई ॻाल्हि कयूं था, उहो ई मुतालबो कयूं था त जेके सहाफ़ियुनि खे प्रोटेक्शन जी जेतोड़ी ॻाल्हि कजे, प्रोटेक्शन ॾिनी वञे। बिल्स छा असां पॉकेट में खणी करे घुमूं, छा बिल्स असांखे ॾेखारणा पवंदा, जेकॾहिं आहिनि त उन ते इम्प्लीमेंटेशन थियणु घुरिजे। कानून नाफ़िज़ करण वारनि इदारनि खे, समूरी सहाफ़ी बिरादरी खे हिन ॾुखे वक़्त में कॉन्फिडेंस में वठणु तमामु ज़रूरी आहे। ॾुख सोगवार आहियूं, ग़म में आहियूं, कावड़ में आहियूं,
ऐं उमेद कयूं था त जान मोहम्मद महर जा क़ातिल जेके आहिनि कैफ़रे किरदार ताईं पुॼाए वञनि। इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।